ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 4/4/2025। अॼु मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार हाणे तव्हां पुरुषोत्तम ठहिण जो पुरुषारथ कंदा आहियो। पुरुषोत्तम आहिनि देवता आहिनि, छोजो उहो पावन आहिनि, तव्हां पावन ठहो था। प्रश्न बेहद जे बाप तव्हां ॿारनि खे शरण छो ॾिनी आहे? उत्तर आहे छोजी असां सभु रिफ्यूज जा आहियूं, अर्थात किचिड़े जा आहियूं। किचिड़े जे डॿे में पिया हुआसीं। बाप असांखे किचिड़े जे डॿे सां कढी करे गुलगुल ठाहींदा आहिनि। आसरी गुण वारनि खे दैवी गुण वारनि ठाहींदा आहिनि। ड्रामानुसार बाप जी करे असांखे किचिड़े सां कढी एडॉप्ट करे पंहिंजो ठातो अथई। गीता ये केरु आयो अॼु सवेरे सवेरे? ओम शांति। राति जो ॾींहुं ठाहिण लाइ बाप खे अचिणो पए। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा आयल आहिनि। पहिरियों असां शूद्र वर्ण जा हुआसीं, शूद्र बुद्धि हुआसीं। वर्णनि जी माला, वर्ण वारो चित्र बि सामने सम्झाइण जे लाइ सुठो। पहिरियों ॿार ॼाणंदा आहिनि कि असां हिन वर्णनि जे में चकर कीअं लॻाईंदा आहियूं। हाणे असांखे परमपिता परमात्मा शूद्र खां ब्रह्मन ठातो अथई। कल्प जे संगम युग असां ब्रह्मन ठाहींदा आहियूं। ब्रह्मणनि खे पुरुषोत्तम न चईंदासीं, पुरुषोत्तम त देवताउनि खे चईंदासीं। ब्रह्मण हिते पुरुषारथ कंदा आहिनि पुरुषोत्तम ठहिण लाइ, पतित खां पावन ठहिण लाइ बाप खे सॾु कंदा आहिनि। त पंहिंजे खां पुछिणो खपे असां पावन केसि ताईं ठहिया आहियूं। स्टूडेंट बि पढ़ाई जे लाइ वीचार सागर मंथन कंदो आहे। सम्झंदा आहिनि हिन पढ़ाई सां असां हीअं ठहींदासीं। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे हाणे असां ब्रह्मन ठहिया आहियूं देवता ठहिण लाइ। इहा अमूल्य जीवन आहे छोजी तव्हां ईश्वरीय संतान आहियो। ईश्वर तव्हांखे राजयोग सिखलाइनि था न, पतित खां पावन ठाहिनि था। ईश्वर तव्हांखे राजयोग सिखलाइनि था, पतित खां पावन ठाहिनि था, पावन देवता ठाहींदा आहिनि। वर्णनि ते सम्झाइण ॾाढो सुठो आहे। सन्यासी आदि इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि ते न ठहिरंदा, बाक़ी 84 जो जन्म जो हिसाब सम्झी सघंदा आहिनि। इहे बि सम्झी सघंदा आहिनि कि असां सन्यास धर्म वारा 84 जन्म न वठंदा आहियूं। इस्लामी बौद्धी आदि बि सम्झंदा असां 84 जन्म न वठंदा आहियूं। हा, पुनर्जन्म वठंदा आहियूं, परंतु कम तव्हांजे सम्झाइण सां झटि सम्झी वेंदा। सम्झाइण जी युक्ति खपे। तव्हां ॿार हिते सम्मुख वेठा आहियो त बाबा बुद्धि खे रिफ्रेश कंदा आहिनि। जीअं ॿिया ॿार बि हिते ईंदा आहिनि रिफ्रेश थियण लाइ। तव्हांखे त रोज़ु बाबा रिफ्रेश कंदा आहिनि कि इहे धारणा करो। बुद्धि में इहे ख़्याल हलंदा रहनि असां 84 जन्म कीअं वठंदा आहियूं, है न। ही बुद्धि में इहे ख़्याल हलंदो रहे कि असां 84 जन्म कीअं वठंदा आहियूं। बाबा चवनि था कीअं शूद्र खां ब्रह्मन ठहिया, ब्रह्मा जी संतान ब्रह्मण। हाणे ब्रह्मा किथां आया? बाप वेही सम्झाईंदा आहिनि। असां हिननि जो नाम ब्रह्मा रखंदा आहियूं। इहे जो ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि इहे फैमिली आहे त ज़रूरु एडॉप्टेड आहे न, बाप ई एडॉप्ट कंदा आहिनि। उन्हनि खे बाप चइबो आहे, दादा न। बाप खे बाप ई चईंदासीं न, मिल्कियत मिलंदी आहे बाप सां। कोई चाचा मामा ऐं बिरादरी वारा बि एडॉप्ट कंदा आहिनि। जीअं बाबा ॿुधायो हुई, हिकु बच्ची किचिड़े जे डॿे में पई हुई। उहो कोई उठाए वञी करे कंहिंखे गोद में ॾिनई, छोजी उन्हनि खे पंहिंजो ॿारु न हुयो। त बच्ची जंहिंजे गोद में वई उन्हनि खे मम्मा बाबा चइण लॻी हुई। इहे पोइ आहे बेहद जी ॻाल्हि। तव्हां ॿार बि जीअं बेहद जे किचिड़े जे डॿे में पिया आहियो, विश्व वैतरणी नदी में पिया आहियो, केतिरा गंदा थी विया आहियो न। ड्रामा अनुसार बाबा अची करे हुन किचिड़े सां कढी तव्हांखे एडॉप्ट कयो अथई, है न। बाबा असांखे किचिड़े जे डॿे मां कढी करे हीअ दुनिया छी त आहे
घर में ॾिसो माउ पीउ लड़नि था, संबंधी लड़नि था, गारियूं था ॾियनि, कंहिंजी सेफ्टी आहे घर में? केर बि सेफ न आहे। तंहिंखां सुठो त बाबा जो ठही वञण ई सेफ्टी आहे। त बाबा चवनि था ड्रामा अनुसार बाप अची करे हुन किचिड़े सां कढी तव्हांखे एडॉप्ट कयो अथई। न तमो प्रधान खे किचिड़ो ई चईंदासीं। आसुरी गुण वारा मनुष्य आहिनि, देह अभिमानी, काम क्रोध बि वॾा विकार आहिनि। त तव्हां रावण जा वॾा रिफ्यूज में पिया हुयो, वास्तव में रिफ्यूजी बि आहियो न। हाणे तव्हांखे बेहद जे बाप जी शरण वरिती आहे। हाणे तव्हां रिफ्यूज सां कढी गुलगुल देवता ठाहिण लाइ, रिफ्यूज सां कढी गुलगुल देवता ठाहिण लाइ हिन समय सॼी दुनिया रिफ्यूज जे वॾे डिब्बे में पई आहे। बाप अची करे तव्हां ॿारनि खे किचिड़े सां कढी पंहिंजो ठाहींदा आहिनि, परंतु किचिड़े जे रहण वारा ईअं हिरल आहिनि जो कढंदा आहिनि पोइ वरी किचिड़े में हली वेंदा आहिनि। किचिड़ो ई सुठो लॻंदो आहे। बाप अची करे बेहद जे किचिड़े सां कढंदा आहिनि, सॾु बि कंदा आहिनि कि अची करे असांखे गुलगुल ठाहियो। कांटनि जे जंगल सां कढी फ्लावर ठाहियो, खुदाई बगीचे में विहारो। हाणे आसुरनि जे जंगल में पिया आहियूं। बाप तव्हां ॿारनि खे गार्डन में वठी हलंदा आहिनि। शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियूं, पोइ देवता ठहींदासीं। इहे देवताउनि जी राजधानी आहे, ब्राह्मणनि जी राजाई न आहे। इहे देवताउनि जी राजधानी आहे, देवी देवताउनि जी राजधानी हूंदी, ब्राह्मणनि जी राजाई न हूंदी आहे। भल पांडव नाम आहिनि, परंतु पांडवनि खे राजाई न आहे। राजाई प्राप्त करण लाइ बाप सां गॾु वेठा आहियो न। बेहद जी राति हाणे पूरी थी, बेहद जो ॾींहुं शुरू थो थिए न। गीत ॿुधो न, केरु आयो सवेरे सवेरे, सवेरे सवेरे ईंदा आहिनि राति खे मिटाए ॾींहुं ठाहिण, अर्थात स्वर्ग जी स्थापना, नर्क जो विनाश कराइण बाबा ईंदा आहिनि। इहे बि बुद्धि में रहे त आसुरी स्वभाव न ॾेखारनि, इहे बि बुद्धि में रहे त ख़ुशी रहे कि बाबा हाणे नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश कराइण आया आहिनि। जो नई दुनिया में उच्च पद पाइण वारा हूंदा, उहो कॾहिं पंहिंजो आसुरी स्वभाव न ॾेखारींदा न। जंहिं यज्ञ सां एतिरो उच्च ठहींदा आहिनि, हुन यज्ञ जी ॾाढी प्यार सां सेवा कंदा। अहिड़े यज्ञ में त हड्डियूं बि ॾेई छॾणियूं खपनि। पंहिंजे खे ॾिसणो आहे असां हिन चलन सां असां उच्च पद कीअं पाईंदासीं न। एॾो वॾो यज्ञ बाबा रचियो अथई, जंहिंसां असां एॾो उच्च पद पायूं था, त हुन यज्ञ सां उन यज्ञ में ॾाढी प्यार सां सेवा करणी खपे। ऐं जेका उच्च पद पाइण वारा हूंदा न, उहो वाक़ई में न पूरे यज्ञ जी ॾाढी प्यार सां सेवा कंदा। अहिड़े यज्ञ में त हड्डियूं बि ॾेई छॾणियूं खपनि। पंहिंजे खे ॾिसणो खपे हिन चलन सां असां उच्च पद पाईंदासीं। बेसमझ नंढा ॿार त न आहियूं, सम्झी सघंदा आहियूं न राजा कीअं, प्रजा कीअं ठहींदो आहे। बाबा रथ बि अनुभवी वरितो अथई, जो राजाऊं आदिन खे सुठी रीति ॼाणंदा आहिनि। राजाउनि जे दास दासियुनि खे बि ॾाढो सुख मिलंदो आहे। उहो त राजाउनि सां गॾु रहंदा आहिनि, परंतु कहलाईंदा त दास दासी न। सुख त आहे न, जो राजा रानी खाईंदा उहो उन्हनि खे मिलंदो, ॿाहिरां वारा थोरी खाई सघंदा। दास दासी बि नंबरवार हूंदियूं आहिनि, कोई श्रृंगार करण वारी, कोई ॿारनि खे संभालण वारी, कोई झाड़ू आदि लॻाइण वारी। हितां जे राजाउनि खे हिते दास दासियूं आहिनि, त हुते केतिरियूं ढेर हूंदियूं। सभु ते अलॻि अलॻि पंहिंजी चार्ज हूंदी, रहण जो स्थान अलॻि हूंदो। उहो कोई राजा रानी जीअं सजायो उहो न हूंदो जेको उन्हनि जो रहण जो स्थान हूंदो। जीअं सर्वेंट क्वार्टर हूंदा आहिनि न, अंदरि ईंदा ज़रूरु परंतु रहंदा सर्वेंट क्वार्टर में।
त बाप सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, पंहिंजे ते रहम करो। असां उच ते उच ठहिया आहियूं, असां हाणे शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियूं। ओहो सौभाग्य की असां शूद्रपन खां निकिरी, सो माण्हू निकिरी सघनि, लेकिन असां कीअं निकिरी वियासीं न, सभु मुंहिंजे में पिया आहिनि, लेकिन असां शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियूं। ओहो सौभाग्य, पोइ असां देवता ठहींदासीं। संगम युग ॾाढो ई कल्याणकारी आहे, तव्हांजी हर ॻाल्हि में कल्याण भरियलु आहे। भंडारे में बि योग में रही भोजन ठाहियो, ॾाढनि जो कल्याण भरियलु आहे, है न। अगरि भंडारे में बि बाबा जी यादि में भोजन ठाहियो त ॾाढनि जो कल्याण थी वेंदो, हर ॻाल्हि में कल्याण आहे। श्रीनाथ द्वारे में भोजन ठाहींदा आहिनि, बिल्कुलु ई साइलेंस में। श्रीनाथ जी यादि रहंदी आहे न, भक्त पंहिंजी भक्ति में ॾाढो मस्तु रहंदा आहिनि। तव्हांखे बि ज्ञान में मस्तु रहणो खपे। श्री कृष्ण जी अहिड़ी भक्ति थींदी आहे, ॻाल्हि न पुछो। वृंदावन में 2 ॿार आहिनि, बचियूं आहिनि, पूरी भक्तनि चवंदियूं आहिनि बसि असां हिते ई रहंदासीं, हिते ई शरीर छॾंदासीं श्री कृष्ण जी यादि में। तव्हांखे उन्हनि खे ॾाढो चवंदा आहिनि, सुठा कपिड़ा पायो, हली करे रहो, ज्ञान वठो। चओ असां त हिते ई चवंदा आहिनि असां त हिते ई रहंदासीं, त उन्हनि खे चवंदा, अहिड़े ॿारनि खे, अहिड़े माण्हुनि खे चवंदासीं भगत शिरोमणी। श्री कृष्ण ते केतिरो निछावर वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे बाप ते निछावर वञिणो आहे। पहिरियों शुरू में शिव बाबा केतिरो निछावर थियो, ढेर जा ढेर आया। जॾहिं इंडिया में आया त ॾाढनि खे पंहिंजो घर बार यादि अचणु लॻियूं। केतिरा त हली विया। ग्रहचारी त ॾाढनि ते ईंदी आहे न, कॾहिं कीअं, कॾहिं कहिड़ी दशा वेंदी आहे। बाबा सम्झायो आहे, कोई बि अचे त चओ किथां आया आहियो। ॿाहिरि बोर्ड ॾिठो, ब्रह्म कुमार कुमारी, इहे त परिवार आहे न, हिकु निराकार परम पिता परमात्मा, ॿियो को आहे प्रजापिता ब्रह्मा बि ॻायल आहे न। इहे सभु उन्हनि जा ॿार आहिनि। दादा ऐं शिव बाबा वरसो उन्हनि सां मिलंदो आहे न, उहे राय ॾींदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हां पतित खां पावन ठही वेंदो। कल्प पहिरियों बि अहिड़ी राय बाबा ॾिनी हुई। केतिरी उच पढ़ाई आहे, इहे बि तव्हांजी बुद्धि में आहे। असां बाप खां वरसो था वठूं। हाणे बाबा दादा ठही विया, हाणे वरी बाप ठही विया। तव्हां ॿार मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई पढ़ो था। तव्हां ज़रूरु दैवी गुण धारण करणा आहिनि। तव्हांजो खान पान बोल चाल केतिरो रॉयल हुजिणो खपे। देवताऊं केतिरो थोरो खाईंदा आहिनि, उन्हनि में कोई लालच थोरी रहंदी आहे। 36 प्रकार जा भोजन ठाहींदा आहिनि, खाईंदा केतिरो थोरो आहिनि। खान पान जी लालच रखणु, इनखे बि आसुरी चलन चईंदासीं। दैवी गुण धारण करणा आहिनि त खान पान ॾाढो शुद्ध ऐं साधारण हुजिणो खपे, है न। असांजो खान पान ॾाढो शुद्ध ऐं साधारण हुजिणो खपे। परंतु माया अहिड़ी आहे जो हिकदमि बुद्धि पत्थर बुद्धि ठाहे छॾंदी आहे, त पोइ पद बि अहिड़ो मिलंदो। बाबा चवंदा आहिनि पंहिंजो कल्याण करण लाइ दैवी गुण धारण करो। त अॼु ई ॾिसो असांजो खाइण पीअण कीअं आहे, असांजो सोचणु कीअं आहे, असांजो ॻाल्हाइणु कीअं आहे। जीअं बाबा चई, स्टूडेंट जेको पढ़ाई पढ़ंदो उहो ॾिसंदो आहे न, मुंहिंजो इहे चैप्टर थी वियो, हिन मां कोई क्वेश्चन अचे त मां करे सघंदो आहियां, इहे थी वियो। इहे पंहिंजे खे ॾिसो कि हाणे मुंहिंजी सोच कीअं रहंदी आहे सर्व जे प्रति, मुंहिंजा बोल कीअं रहंदा आहिनि, मुंहिंजा कर्म कीअं आहिनि, मुंहिंजो खाइणु पीअणु हलणु ॻाल्हाइणु कीअं आहे। ख़ुदि खे ई ऑब्ज़र्व करो कि मूं में परिवर्तन आयो आहे, संस्कार परिवर्तन थी विया आहिनि। मूंखे हाणे छीछी विकारी संकल्प त न ईंदा आहिनि न, व्यर्थ संकल्प त न ईंदा आहिनि न। ईअं ख़ुदि खे चेक करे, ख़ुदि खे ई अञा मूंखे केतिरो पुरुषार्थ करिणो आहे, इहा जांच करो। बाबा चवनि था कि
बाप चईंदा आहिनि पंहिंजो कल्याण करण लाइ दैवी गुण धारण करो, सुठी रीति पढ़ंदव पढ़ाईंदव त तव्हांखे बि इज़ाफ़ो मिलंदो। बाबा बाप न ॾींदा, तव्हां पंहिंजे पुरुषार्थ सां पाईंदव। पंहिंजे खे ॾिसणो खपे केसि ताईं असां सर्विस कंदा आहियूं, असां छा ठहींदासीं, हिन समय शरीर छुटी वञे त छा मिलंदो। बाबा सां कोई पुछे त बाबा झटि बताए ॾींदा कि हिन एक्टिविटी सां सम्झी वञो कि फलानो पद पाईंदासीं। पुरुषार्थ ई न कंदासीं त कल्पांतर जे लाइ पंहिंजो ई घाटो विझी छॾंदासीं। सुठी सर्विस करण वारा सुठो पद पाईंदा, अंदर में मालूम रहंदो आहे इहे दासासी वञी करे ठहींदा। ॿाहिरां खां चई न सघंदा आहियूं। स्कूल में बि स्टूडेंट्स सम्झंदा आहिनि असां सीनियर ठहींदा या जूनियर, हिते बि ईअं ई आहे। सीनियर जो हूंदा उहो राजा रानी ठहींदा, जूनियर जो हूंदा उहो कम पद पाईंदा। साहूकारनि में बि सीनियर जूनियर हूंदो आहे, दासासिन सां बि सीनियर जूनियर, दासासिन में बि सीनियर जूनियर हूंदो आहे। सीनियर वारनि जो दर्जो ऊच हूंदो आहे। झाड़ू लॻाइण वारी दासी खे कॾहिं अंदरि महल में अचण जो हुकुम ई न रहंदो। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे त सुठी रीति सम्झी सघंदा आहियूं। पिछाड़ी में ॿियो बि सम्झंदा वेंदा। ऊच ठाहिण वारे जो पोइ रिगार्ड बि रखिणो हूंदो आहे। जेका ॿार ख़ुदि ऊच पद पाईंदा, जेका ख़ुदि एॾी ऊची धारणा आहे उन्हनि जी, त ऐं उहे जेके ऊच ठाहींदा आहिनि उन्हनि जो बि रिगार्ड रखिणो खपे। ॾिसो कुमारिका आहे, उहा सीनियर आहे त रिगार्ड रखिणो खपे न। बाप ॿारनि जो ध्यानु खिचवाईंदा आहिनि त ॿार महारथी आहिनि, उन्हनि जो रिगार्ड रखो। रिगार्ड न रखंदव त पंहिंजे मथां पाप जो बोझो चढ़ाईंदव। रिगार्ड न रखंदव त बि पाप पईंदो। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे। असां त चऊं भले ऊच आहे, आहे त आहे हुनजी क़िस्मत, त ठीकु आहे। अगरि आहे त आहे हुनजी क़िस्मत। वैसे लौकिक में बि ॾिसो या ज्ञान मार्ग में बि ॾिसो, कोई दीदी दादी आहे, अगरि वो ऊच पद पाए थी, या लौकिक में बि प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, ऊच आहिनि त आहिनि। अगरि असां नॉर्मल वे में जंहिंखे कुझु बि मतिलबु इहो सोचिणो आहे त उहो सोचे भई हिननि जो पद, हिननि जो पुरुषार्थ, हिननि जी क़िस्मत, त कम से कम उहो हुननि जी इंसल्ट त न कंदा न। त ईअं ई जो वॾा दीदी दादियूं आहिनि, अगरि कई ॿारनि खे लॻंदो आहे न कि न असां त शिव बाबा ब्रह्मा बाबा बसि, हा ईअं त अलॻि अलॻि दीदी दादियूं ईंदियूं, सभु पंहिंजो पुरुषार्थ कंदियूं, पंहिंजो पद पाईंदियूं। अगरि असांखे ईअं लॻे थो त ठीकु आहे, लेकिन असांखे उन्हनि जो डिसरिगार्ड त न करिणो आहे न। कॾहिं कॾहिं चईंदा न, कोई चईंदो आहे कि असां त शिव बाबा खे ई यादि कंदासीं, ब्रह्मा सां असांजो कोई कनेक्शन न आहे। त ईअं न चइणो, भले तव्हां उन्हनि जो ब्रह्मा बाबा खे न मञो। वैसे त चईंदा आहिनि न बाबा शिव बाबा, ब्रह्मा बाबा खे त मञिणो पवंदो, छो जो शिव बाबा त ब्रह्मा वारा ई पद ॾींदा न। भले तव्हां यादि शिव बाबा खे करो, लेकिन हिकु रिगार्ड रिस्पेक्ट थींदो आहे न, भई इन्हनि द्वारा उहे असांखे ॾियनि था, त ओतिरो त रखो कम से कम। चलो दीदी दादी सां असांखे कुझु न आहे, बसि ज्ञान ॿुधो, योग करो, ॿियो छा न। लेकिन असांखे इहे त सोचिणो आहे कि चलो हाणे जो बि असांखे यज्ञ बाबा हलाइनि था, करनि था, उहो हिननि द्वारा ई करनि था, त ज़्यादा कुझु न। हा ठीकु आहे, ओम शांति ओम शांति, न्यूट्रल, अगरि कंहिंखे न रखिणो आहे, कंहिंखे न पसंदि आहे त न्यूट्रल रहो कि हा ठीकु आहे, हिननि जो पद, हिननि जो भाग्य, बसि तव्हां पंहिंजो पुरुषार्थ कंदा रहो। छो जो हिते न माला थी ठहे, माला ठाहिण लाइ त हर हिक सां उहो संस्कार मिलाए करे रिगार्ड रिस्पेक्ट रखी हलणो ई पवंदो।
त बाबा चवनि था रिगार्ड न रखंदव त पाप जो बोझो चढ़ंदो। सो हिन हिसाब सां ई त राजधानी स्थापना थींदी। हाणे जो मम्मा बाबा जी राजधानी में ईंदा त उहो हुन अनुसार ई पद पाईंदा। जेका मम्मा बाबा जहिड़ो पुरुषार्थ त कंदा आहिनि, लेकिन हुननि खे अगरि एॾो उन्हनि जे दिलि में उहो प्यारु न आहे त उहो परे जी प्रजा जीअं ठही वेंदी। जे न हिते प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जा बि सिकव प्रेम वारा ॾाढा आहिनि, हुननि जहिड़ो ठहिण वारा ॾाढा आहिनि। असां सोचंदासीं ठीकु आहे त आहे, प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, हिन में असांजो छा। ऐं कोई माण्हू शहर में वञे न काथे प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट, त हुते हुननि सां हुननि जी रैली में हुनखे ॾिसण लाइ कीअं वेंदा आहिनि, है न। कोई मतिलबु ई न आहे, मतलब आहे ठीकु आहे, त उहो जीअं परे जीअं रहिजी वेंदा, है न। त हुते बि ईअं ई आहे, हिते बि ईअं ई आहे बाबा जे ज्ञान में बि। त इहे सभु ॻाल्हियूं ध्यान में ॾींदा जेका उच पठ पाइण वारा हूंदा। ॾाढी ख़बरदारी खपे न, नंबरवार कंहिंजो रिगार्ड कीअं रखिणो खपे। बाबा त हर हिक खे ॼाणंदा आहिनि, कंहिंखे चवनि त टेट ठहिण में देरी न कंदा, पोइ कुमारियूं माताऊं आदि सभिनि ते बंधन थी वेंदो आहे, सितम सहन करणा पवंदा आहिनि न। ॾाढो करे माताऊं ई लिखंदियूं आहिनि, बाबा असांखे ॾाढो तंग कंदा आहिनि, असां छा करूं। बाबा चईंदा, अरे तव्हां कोई जानवर थोरी आहियो जो ज़बरदस्ती कंदा। अंदर में दिलि हूंदी तॾहिं पुछंदा आहिनि छा करूं। इन में त पुछण जी कोई ॻाल्हि ई न आहे। आत्मा पंहिंजो मित्र पंहिंजो शत्रु आहे, जो चाहे सो करे। पुछण माना उन्हनि जी दिलि आहे। मुख्य ॻाल्हि आहे ही यादि जी, यादि सां ई तव्हां पावन ठहींदा आहियो। इहे लक्ष्मी नारायण नंबर 1 पावन आहिनि न। मम्मा केतिरी सर्विस कंदी हुई, अहिड़ो त कोई करे चई न सघे कि असां मम्मा खां बि होशियारु आहियूं। मम्मा ज्ञान में सभिनि खां तिखी हुई, योग जी कमी ॾाढनि में ॾेखारे में ॾींदी आहे। यादि में रही न सघंदा आहिनि, यादि न कंदा त विक्रम विनाश कीअं थींदा। लॉ चईंदो आहे पिछाड़ी में यादि में शरीर छॾिणो आहे। शिव बाबा जी यादि में ई प्राण तन सां निकिरे, हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि यादि ई न अचे। काथे बि आस्तिक चइबो बि आहे न, आसक्ति न हुजे, काथे बि आसक्ति न हुजे। इहे प्रैक्टिकल करणी हूंदी आहे। असां अशरीरी आयासीं, पोइ अशरीरी थी करे वञिणो आहे। ॿारनि खे बार सम्झाईंदा रहंदा आहिनि, ॾाढो मिठो ठहिणो, है न। बाबा चवनि था मां ॿारनि खे बार सम्झाईंदो आहे कि ॾाढो मिठो ठहिणो। दैवी गुण बि खपनि न। देह अभिमान जो भूत हूंदो आहे, पंहिंजे ते ॾाढो ध्यानु रखिणो आहे, ॾाढो प्यार सां हलिणो। बाप खे यादि करो, चक्र खे यादि करो। चक्र जो राज कंहिंखे सम्झायो त बि वंडर खाईंदा। 84 जन्मनि जी बि कंहिंखे यादि न रहंदी आहे त 84 लख त पोइ कीअं ई यादि रही सघंदा, ख़्याल में बि अची न सघनि। हिन चक्र खे ई बुद्धि में यादि रखो त बि ओहो सौभाग्य। कीअं असां सतयुग में एॾो ऊच पद प्राप्त कयो, कीअं असां हलंदे हिकदमि बेघर थी विया आहियूं। हाणे कोई गुण, कोई शक्ति, कोई कला न रही। हाणे वरी बाबा खे यादि करे सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम ठहूं था। तो चक्कर की यादि रखो त बि बुद्धि में ओहो सौभाग्य। ये बि नाटक पूरो थींदो आहे। पुराणी दुनिया सां वैराग्य अचिणो खपे। बुद्धि योग शांतिधाम सुखधाम में रहे। गीता में बि आहे न, मनमना भव। कोई बि गीता पाठी मनमना भव जो अर्थ न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। भॻवान वाच्य देह जे सभु संबंध छॾो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। देह जे सभी संबंधनि खे छॾो, देह जे सभी संबंधनि खे छॾो, पंहिंजे खे आत्मा सम्झो।
के चई स्वयं बाप चई न कोई पो चईंदा आहिनि असां त शास्त्रनि खे ई मञंदा आहियूं। देह जे सभु संबंधनि खे छॾियो, पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाबा खे निराकार रूप में यादि करो। के चई स्वयं बाप चई कोई पो चईंदा आहिनि असां त शास्त्रनि खे ई मञंदा आहियूं। भल भॻवान आया आहिनि त बि न मञंदा, बराबरि शास्त्र पढ़ंदा रहंदा। भॻवान आया आहिनि, राजयोग सिखलाइनि था, स्थापना थिए थी। ये शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। भॻवान जो निश्चय हुजे त वर्सो वठण लॻी वञनि, पोइ भक्ति बि उड़ी वेंदी। परंतु जॾहिं निश्चय थिए त संकल्प करो, अॼु जेका बि असांजे कुल जी आत्मायूं आहिनि सभी भक्ति जे कर्म करण सां मुक्त थींदी हुए। बाबा खे यादि करे, बाबा द्वारा ज्ञान योग सिखी पंहिंजो स्वर्ग जो वर्सो वठनि था। ऐं मुक्ति धाम में वञण वारो पंहिंजो मुक्ति जे लाइ वर्सो वठनि था, है न। त हीअं ई असां शुभ संकल्प करो। ये संकल्प न करो कि हिननि जी भक्ति छुटी वञे, वीचारा भक्ति सां बि छुटी वञनि, ज्ञान बि न प्राप्त करनि त न हेॾा जा न होॾा जा। त ये संकल्प करो कि सब बाबा जे ज्ञान खे सम्झी करे बाबा जो ज्ञान योग में पंहिंजो जीवन बिताइनि था, त भक्ति आप ही छुटी वेंदी। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां देवता ठहिण लाइ ॾाढो रॉयल संस्कार धारण करणु आहे। खान पान ॾाढो शुद्ध ऐं साधारण हुजणो खपे। लालच न करणी आहे। पंहिंजो कल्याण करण लाइ दैवी गुणनि जी धारणा कंदा रहो। पंहिंजो ई कल्याण करण लाइ बाबा चवनि था दैवी गुणनि जी धारणा करो, लालच न करो। ॿियो आहे पंहिंजे मथां ध्यानु रखंदा आहिनि, साथ सभिनि जे साथ ॾाढो प्यार सां हलिणो। पंहिंजे मथां ध्यानु रखंदे सभिनि सां गॾु ॾाढो प्यार सां हलिणो। पंहिंजे पाण खां जो सीनियर आहिनि उन्हनि जो रिगार्ड ज़रूरु रखिणो आहे। ॾाढो मिठो ठहिणो। देह अभिमान में न अचिणो। वरदान आहे बीती हुई ॻाल्हियुनि खे रहम दिल ठही समाइण वारा शुभ चिंतक ठहो। यदि कोई न कोई बीती हुई कमज़ोरी जी ॻाल्हियूं त कोई ॿुधावे त शुभ भावना सां किनारो करे वठो। व्यर्थ चिंतन या कमज़ोरी जी ॻाल्हियूं आपस में न हलाइणियूं खपनि। बीती हुई ॻाल्हियुनि खे रहम दिल ठही करे समाए वठो। समाए करे शुभ भावना सां उन आत्मा जे प्रति मन सां सेवा कंदा रहो। भले संस्कारनि जे वश कोई उल्टो चईंदो आहे, कंदो आहे, ॿुधंदो आहे त उनखे परिवर्तन करो। हिक सां ॿ ताईं, ॿ सां टे ताईं अहिड़ी व्यर्थ ॻाल्हियुनि जी माला न ठाहियो। अहिड़ो अटेंशन रखणु अर्थात शुभ चिंतक ठहिणु। मतिलबु असां कंहिंजी बि सम्झो तव्हांखे कंहिं कुझु चयो, कुझु तव्हांखे उल्टो सुल्टो जवाबु ॾिनई, तव्हांजे लाइ कोई बुराई फैलाई, असांखे पतो लॻो त असां हुन आत्मा जे प्रति शुभ सोचूं, हुनजे लाइ सुठो सोचूं। ईअं न की असां बि फैलायूं, हुन ईअं चयईं, हुन ईअं चयईं, हुन ईअं चयईं, उहो अहिड़ो आहे, ईअं न। त बाबा चवनि था यदि कोई बि बीती हुई कमज़ोरी जी ॻाल्हियूं कोई ॿुधाए त शुभ भावना सां किनारो करे वठो। व्यर्थ चिंतन या कमज़ोरी जी ॻाल्हियूं आपस में न हलणियूं खपनि, है न। बीती हुई ॻाल्हियुनि खे रहम दिल ठही करे समाए वठो। कोई छा बि हुए, सेकेंड बीतियो, ॻाल्हि बीती, सभु सुठा आहिनि। बसि असांखे कुझु पतो ई न आहे कोई छा आहे छा न आहे। बसि संस्कार वश कोई उल्टो तव्हांखे चई बि छॾे त बि सोचो चलो हिन जो बि कल्याण थिए, हिन जा बि अहिड़ा संस्कार बदिली वञे।
केॾो सुठो आहे। सभिनि खां मेन पॉइंट आहे की असांजी बाबा सां कनेक्शन रहंदो। ॻाल्हि खे छा यादि रखो न। स्लोगन आहे संतुष्ट मणी ठहो त प्रभु प्रिय लोकप्रिय स्वयं प्रिय ठही वेंदा। संतुष्ट मणी ठहो त बाबा जा प्रिय, माण्हुनि जा प्रिय ऐं स्वयं खे बि प्रिय लॻंदो। स्लोगन आहे अव्यक्त इशारो, कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। जे शरीर ऐं आत्मा कंबाइंड आहिनि त जीवन आहे। यदि आत्मा शरीर सां अलॻि थी वञे त जीवन समाप्त। ईअं ई बाबा चवनि था कर्म योगी जीवन अर्थात कर्म योग जे बिना न हुजे। योग कर्म जे बिना न हुजे, मतिलबु कर्म कंदे हुए बाबा जी यादि रहे ऐं कर्म कंदा हलो। सदा कंबाइंड हुजे त सफलता मिलंदी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।